अस्सलाम वालेकुम। मां जो पंहिंजो अरबाब वारी जो अॼु मुंहिंजो ही ख़ुसूसी जेको पैगाम आहे उन्हनि पढ़ियल लिखियल नौजवाननि जे लाइ आहे जेकी वैक्सीनेटर जॉब्स में टेस्ट ॾेई चुका आहिनि। तव्हांजा तमामु घणा मैसेज बि ईंदा रहंदा आहिनि ऐं कमेंट्स बि मां ॾिसंदो रहंदो आहियां जंहिंमें तव्हांजी परेशानी साफ़ नज़र ईंदी आहे। मूंखे तमामु घणो हिकिड़ो अफ़सोस बि थींदो आहे इन ॻाल्हि ते त सिंध में जंहिं तरह सां असां वटि ही मेरिट जो तरीक़ेकार आहे उन में पढ़ियल लिखियल नौजवान तमामु घणा ज़हनी अज़ियत जो शिकार बणिजी चुका आहिनि ऐं उन्हनि जा जेके बि माना ॻाल्हियूं आहिनि मुतालबा आहिनि उहे बिल्कुलु जाइज़ बि आहिनि ऐं उहे हल बि थियणु घुरिजनि। पर हिते असां वटि कोई केतिरो बि दाहूं करे कूकूं करे ॼण को ॿुधण वारो ई न आहे। एतिरा ख़र्च करे इंसान टेस्टनि में वेहे थो ऐं उनखां पहिरियां एतिरो पंहिंजे पाण ते ख़र्च करे हिकिड़ी सुठी तालीम पिराए थो ऐं उनखां बाद में जॾहिं उन्हनि जा नतीजा अचनि था या जेके पॉलिसियूं ठही थियूं वञनि त उन पॉलिसियुनि जो सभु नौजवान शिकार बणिजी था वञनि, जंहिंसां यकीनी तौर ते हिकिड़ो वॾो नुक़सानु थो थिए ख़ासि तौर पढ़ियल लिखियल नौजवाननि जो ऐं उहे मायूस थी था वञनि। ऐं तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त अहिड़ा वाक़िया बि पेश अचनि था जेके असांजे मुआशिरे में न थियणु घुरिजनि। तव्हां भाइरनि सां मुंहिंजी हमदर्दी हमेशह रही आहे ऐं तव्हांजी तकलीफ़ ॾुख ॾिसी करे ई मां हिकिड़ो ग्रुप बि ठाहियो हुयो, व्हाट्सएप ग्रुप ठाहियो हुयो ऐं इहे सभु शयूं तव्हां जॾहिं मां ॾिसंदो हुयुमि तॾहिं मां इहो सोचियो हुयो त मां तव्हांजे लाइ ज़रूरु अञा जेतिरो थी सघंदो मां कोशिशि ज़रूरु कंदुमि। पर थियो ईअं, तव्हांखे बि ख़बर हूंदी त अचानक PhD ऐं JEST वारो मामिलो अची वियो। हाणे उते बि हज़ारनि जी तइदाद में पढ़िया लिखिया नौजवान आहिनि, उहे बि असांजा भाइर भेनर आहिनि, तव्हां बि असांजा भाइर भेनर आहियो। हुन तरफ़ इहो हुयो त जॾहिं खां वठी उहा टेस्ट थी IBA जी त मां 2021 खां वठी उन जदोजहद में आहियां ऐं लगातार उहा हलाईंदो थो अचां। जॾहिं उन्हनि जो मामिलो थी वियो त पोइ मूंखे ॾाढी तकलीफ़ थी। मां इहो सोचियो त इन्हनि माण्हुनि जे लाइ, इन्हनि नौजवाननि जे लाइ मां एॾी जदोजहद कई आहे, हाणे वरी ई परेशान आहिनि त उन्हनि खे कुझु न कुझु अॻिते कजे। सो मुंहिंजो घणो टाइम उन पासे ॾे हलियो वियो ऐं मां लगातार उन मसरूफ़ हुयुमि। जेका वैक्सीनेटर जी जेका स्ट्रगल आहे उहा शुरूआति मां न कई, उहा कंहिं ॿिए ई कई ऐं उहो उनजो ई क्रेडिट हुयो जो उन शुरूआति कई। हाणे उनखे नतीजा मिली सघिया या न मिली सघिया उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। शायदि नतीजा मिली बि वञनि हा, जेकॾहिं मिली सिली कमु कजे हा, गॾिजी करे कमु कजे हा त तव्हांजे लाइ इलाही भलाई थी वञे हा। मां उन टाइम ते बि, छो त मां हींअर पंहिंजे हिन स्ट्रगल में मसरूफ़ हुयुमि PhD JEST में, जॾहिं तव्हांजी वैक्सीनेटर जी जॾहिं जदोजहद हलंदी हुई ऐं जॾहिं तव्हांखे कोई ॿियो लीड कंदो हुयो उन टाइम ते मां सोशल मीडिया जे ज़रिए इलाही कुझु मतिलबु इहो चवण जी कोशिशि कई त बाबा इहो तरीक़ेकार न आहे, जदोजहद ईअं न आहे हलंदी। जदोजहद जो जेको बुनियादु हूंदो आहे उहो यूनिट हूंदा आहिनि, तालका हूंदा आहिनि, तालकनि ते इतिजाज थिए, ज़िलनि ते थिए, डिवीज़न ते थिए, उनखां बाद में कराची पहुचे। जॾहिं तव्हां कराची पहुता हुयो वैक्सीनेटर त असां बि ॾिठोसीं त उन में शायदि के 20 हुजनि या 25 हुजनि, इन खां मथे माना न हुया कैंडिडेट्स। हाणे उन में या तव्हांजी चइजे त ग़लती हुई या जेको तव्हांखे लीड पियो करे या उनजी ग़लती हुई, ज़रूरु कंहिं हिकु पासे जी त ग़लती हुई, पर इन शइ खे बहितर मैनेज करे सघिजे पियो जेकॾहिं कंहिं सही तरीक़े मुताबिक़ इहा जदोजहद हलाइजे हा। त मां हींअर तव्हांखे मतिलबु घणो परेशान करण बि नथो चाहियां, मायूस करण बि नथो चाहियां। बाक़ी एतिरो मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांजा जेके बि मैसेज पैगाम उहे सभु मुंहिंजे अखियुनि ते, पर हींअर जेको हीउ हले थो पियो PhD JEST जो मामिलो उहो अञा ताईं हल कोन थो थिए त घणो टाइम उन पासे ॾे थो गुज़रे। बाक़ी मां जो किरदारु कहिड़ो थी सघे थो हिन वक़्तु तव्हांजे लाइ या त उहो तव्हां मूंखे ज़रूरु, तव्हां बि मूंखे हिन कमेंट्स में बि ॿुधाइजो या तव्हां मूंखे व्हाट्सएप ग्रुप मां कोशिशि करे खोलींदुमि त तव्हां उनजे अंदरि बि मूंखे ॿुधाइजो त मां हींअर तव्हांजे लाइ छा करे सघां थो, छो त तव्हांजा मामला इलाही ख़राबु थी चुका आहिनि ऐं तव्हांखे बि ख़बर आहे नई एडवर्टाइज़मेंट बि अची चुकी आहे। त या त इहो मुंहिंजे ज़हन में हींअर बि इहा ॻाल्हि आहे त या त ईअं कयो वञे त जेको तव्हांजो पहिरियां, छो त तव्हां उन तरफ़ ई घणो रहिया आहियो ऐं तव्हां कंहिं ॿिए ई तव्हांखे लीड कयो आहे त इहो मुनासिबु नथो लॻे त
त तव्हांखे मां चवां त अचो त तव्हांखे मां हेॾे हिन पासे ॾे थो छिके हलां ऐं तव्हां उनखे छॾिजो। तव्हां अगरि उन सां गॾु आहियो त तव्हां उन सां गॾु ई रहो। बाक़ी जेका मुंहिंजी सपोर्ट हूंदी उहा मां तव्हां सां अख़लाक़ी तौर ते कंदो रहंदुमि। जेको मुंहिंजो किरदारु हूंदो उहो मां करण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं तव्हां चवंदव मूंखे त साईं असां आहियूं ॿिए तरफ़, तव्हां जेको आहे सो असांखे उन पासे ॾे सपोर्ट कयो या उन सां गॾु बीहो, त मां उहो करण लाइ बि तयारु आहियां तव्हांजे ख़ातिर। ऐं जेकॾहिं तव्हां चवंदव त साईं असां सां गॾु कंहिं तालके में एतिजाज कयो, मां उहो करण लाइ बि तयारु आहियां। तव्हां चवंदव ज़िले में, मां उते बि, डिवीज़न में उते बि, तव्हां चवंदव कराची हलंदो उते बि मां तयारु आहियां। पर निकिरणु या अॻिते हली जाखोड़ करणु, कोशिशि करणु, उहो वरी तव्हांजो कमु आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजो रिस्पॉन्स सुठो हूंदो ऐं सिर्फ़ु ईअं न हुजे त रुगो कुझु नौजवान चवनि त साईं असां हर शइ करण लाइ तयारु आहियूं, बाक़ी ॿिया जेके आहिनि सभु ख़ामोश थी हज़ारनि में वेठा हुजनि। जेकॾहिं तव्हां गॾिजी सॾिजी को हिकिड़ो मतिलबु लाहे अमल जोड़ींदव, प्लानिंग कंदव, त मां तव्हां सां गॾु आहियां हर मामले में। सो इहा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई तव्हां सां। बाक़ी अकेले सिर शायदि मां हिन टाइम ते तव्हांखे माना घणो सब्ज़ बाग़ न ॾेखारींदुमि, या मुंहिंजी आदत बि न आहे त अकेले सिर मां तव्हांखे बसि माना हीअं लीड कयां या हर शइ कयां या कूड़ियूं ॻाल्हियूं कयां, कूड़ा वाइदा कयां, इहो मुमकिन न आहे। मां तव्हांजे लाइ ज़रूरु कंदुमि। जेकॾहिं तव्हांखे जेको लीड कंदो रहियो आहे, अगरि उहो को किरदारु अदा करणु चाहे थो, त मां उन सां गॾु बीहण लाइ तयारु आहियां ऐं तव्हांजी सपोर्ट लाइ मां हाज़िर आहियां। एतिरो मां ज़रूरु करे सघां थो जेका शइ मुंहिंजे हथ में आहे। सो तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, मुंहिंजूं दुआऊं बि तव्हां सां गॾु आहिनि। जेतिरो बि थी सघंदो, जेका बि हमदर्दी मूंखां पुॼंदी, मां करण लाइ तयारु आहियां। सो इहा तव्हांखे पैगाम ॼाणो। जिते हुजो ख़ुशि हुजो। अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे। महिरबानी।